अलामा साहब, ख़िते में जंगी सूरत हाल है, परेशानी वारी सूरत हाल है। तव्हांजो इन हवाले सां अवाम जे लाइ कहिड़ो पैगाम आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनीनि खां पहिरियों तव्हांजो शुक्रियो, तव्हां जी तरफ़ां ई मूंखे मौक़ो मिलियो आहे त मां पंहिंजो नज़रियो तव्हां जे साम्हूं रखां। पाकिस्तान ई न बल्कि पूरी सॼी दुनिया में जेका हालात हलनि पिया, हू इज़्तिराबी कैफ़ियत आहे ऐं सभिनीनि जो इम्तिहान आहे, आज़माइश जो वक़्तु आहे। बदअमनी आहे, जंग जी सूरत हाल आहे, माशी बदहाली आहे, गैर यकीनी कैफ़ियत, इज़्तिराबी कैफ़ियत। अॻु में ईअं हूंदो हो त साल माना कुझु सालनि जे लाइ पॉलिसी ठहंदी हुई, हाणे त डेली डे बाय डे माना पॉलिसी ठहंदी आहे ऐं हुनजो माना हुन ते अमल थींदो आहे। गैर यकीनी कैफ़ियत में आहियूं। हर ज़माने में जॾहिं को मुश्किल ईंदी आहे, जॾहिं बि ज़ाती तौर पे बि आहे, माशरे में बि को मुश्किल, को आफ़त, कोई परेशानी अचे त हुन में आहे त पंहिंजे अलाह सां तव्हां ॻाल्हायो, पंहिंजे रब सां ॻाल्हि कयो, कुझु मुनाजात कयो, कुझु हुन सां बि राज़ो नियाज़ जी माना सूरत हाल पंहिंजी ठाहियो। त बेहिसी जेकी आहे, बेतवजही ऐं लाताल्लुक़ी ऐं मां छा कंदुमि, केरु छा करे सघंदो, बसि वेहूं, बसि माठ करे वेहूं, बसि छॾो, माना को हुनजो फ़ाइदो न हूंदो। हीअ जेकी सोच आहे, हीअ ख़तरनाक आहे पाकिस्तान जे लाइ, हर माशरे जे लाइ। हीअ जेकी बेहिसी वारी सोच आहे ऐं हिन में उलमा जी बि आहे ज़िमेदारी त हू पंहिंजे ख़ुतबनि में, पंहिंजे बयाननि में, मजलिसनि में, ख़िताबनि में शहरियुनि खे मुतवजो कनि। त हीअ जेका तबिका आहिनि, इन्हनि जो फ़रीज़ो आहे त हीअ माण्हुनि खे बेदार कनि, होशियार कनि, मुतवजो कनि। फ़साद ऐं कंहिं हुनजी मां दावत नथो ॾियां, पर पंहिंजो हक़, क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो जेको कमाल हो, जेको माना कारनामो हो, मुसलमाननि जा हुकूक़ ऐं उन्हनि जी बहाली जे लाइ पाण में इत्तेहाद, ही ॿ कम क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना कया, जंहिंजे नतीजे में पाकिस्तान ठहियो, जंहिंजे नतीजे में असांखे मुल्क मिलियो। त मुसलमाननि जा हुकूक़ जेका आहिनि हू पामाल था थियनि। तव्हांजी शइ जेकी कंहिं ॿिए वटि आहे, हू खाए थो, हू हुन सां माना आराम थो करे, हुन सां ऐश थो करे, मगर उहो चीज़ तव्हांजी आहे। त पंहिंजा जेके हक़ आहिनि उन्हनि खे माना हुनजी शनाख़्त हुजे, हीअ मुंहिंजो हक़ आहे, हीअ मुंहिंजी शइ आहे, ॿिए कंहिं वटां ॿियो केरु हुन सां फ़ाइदो थो वठे। ऐं जेको पंहिंजा हुकूक़ आहिनि उन्हनि जी निशानदेही ऐं हुननि जे लाइ पाण में यकजहती, इत्तेहाद, ही ॿ कम अगरि माना पंहिंजी सूरत में अची वञनि त मां सम्झां थो पाकिस्तान जा हालात बहितर थींदा ऐं मसाइल खे कुझु हल मिलंदो।